वज़ीर आला सिंध हिदायतुनि ते डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर ट्रेज़री बाबति सरकारी मुलाज़िमनि ऐं पेंशनरनि जे मसइलनि जे हल लाइ खुली कचहरी डीसी ऑफिस जे दरबार हाल में मुनक़द कई वई। कचहरीअ में एडिशनल सेक्रेटरी फिनांस गुलाम अली सूमरो, डिप्टी इंस्पेक्टर जनरल ट्रेज़री हबीबुर रहमान आराई, डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ज़ाहिद हुसैन रिंद ऐं असिस्टेंट अकाउंट्स जनरल सिंध अदील अहमद सरकारी मुलाज़िमनि पेंशनरनि जा मसइला ॿुधा ऐं उन्हनि जे हल लाइ अमलदारनि खे हिदायतूं पिणु जारी कयूं। खुली कचहरी में तालीम, सिहत, रेवेन्यू, पब्लिक हेल्थ, पुलिस ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ खातनि जे रिटायर्ड सरकारी मुलाज़िमनि पारां LPR, ग्रेजुएटी, कम्यूटेशन, फैमिली पेंशन, पे फंड जी रक़म गुज़िरियल काफ़ी सालनि खां न मिलण बाबति शिकायतूं कयूं वयूं। इन मौक़े ते खुले कचहरीअ खे ख़िताब कंदे एडिशनल सेक्रेटरी फिनांस गुलाम अली सूमरो चयो त निगरान वज़ीर आला सिंध हिदायतुनि ते सिंध जे समूरनि ज़िलनि में वञी मुलाज़िमनि ऐं पेंशनरनि जा मसइला हल करण लाइ खुलियूं कचहरियूं मुनक़द कयूं पियूं वञनि, जंहिंजो मक़सदु इन्हनि मुलाज़िमनि जा मसइला हल करण ऐं ज़िम्मेवार आफ़ीसरनि ख़िलाफ़ कार्रवाई तइयुन करणु आहे। एडिशनल सेक्रेटरी वधीक चयो त सरकारी रिटायर्ड मुलाज़िमनि खे पेंशन समेत ॿी रक़म जी फराहमीअ लाइ सिस्टम खे वधीक बहितर बणायो पियो वञे, जंहिं तहत रिटायर्ड थींदड़ मुलाज़िमनि खे रिटायरमेंट खां पोइ संदनि पेंशन जो केस ख़ज़ाने ऑफिस में जमा थियण शर्त ई संदनि केस जो नंबर जारी कयो वेंदो ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जी रिटायरमेंट जे ॾींहं खां वठी नंबरवार लिस्ट वेबसाइट ते पिणु जारी कई वेंदी। उन ते जारी कयल नंबर ते खेनि ग्रेजुएटी, कम्यूटेशन जा पैसा बग़ैर सिफ़ारिश ऐं रिश्वत जे मिली सघंदा। हिन वधीक चयो त जेको बि ख़ज़ाने ऑफिस जो मुलाज़िम इन मिलियल नंबर खे अॻिते पोइते कंदो ऐं उन बाबति का बि साबिती मिली त उन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। जॾहिं त इन हवाले सां मुख़्तलिफ़ ज़िलनि में थियल खुलियुनि कचहरियुनि दौरान मिलियल शिकायतुनि ऐं सबूतनि जे आधार ते कार्रवाई पिणु कई वई आहे। हिन वधीक चयो त हर महीने जारी थियल बजेट तहत 60 मुलाज़िमनि खे संदनि ग्रेजुएटी जी रक़म मिली रही आहे, जंहिंखे वधाइण लाइ आला अमलदारनि खे सिफ़ारिश कई वेंदी। एडिशनल सेक्रेटरी गुलाम अली सूमरो मुलाज़िमनि खे यकीन ॾियारियो त जिन मुलाज़िमनि ऐं पेंशनरनि पारां मसइला पेश कया विया आहिनि उन्हनि जे हल लाइ ट्रेज़री ऑफिस खे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि, जॾहिं त इन हवाले सां हफ़्तेवार रिपोर्ट पिणु वरिती वेंदी। इजलास खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ज़ाहिद हुसैन रिंद चयो त वज़ीर आला सिंध जी हिदायतुनि ते फिनांस खाते पारां सरकारी मुलाज़िमनि ऐं पेंशनरनि जे मसइले जे हल लाइ अकाउंट्स जनरल सिंध, ट्रेज़री ऐं ज़िले इंतिज़ामिया जे नुमाइंदनि ते मुश्तमिल कमेटीअ पारां खुली कचहरी मुनक़द कई वई आहे ऐं कचहरीअ मां काफ़ी पेंशनरनि ऐं मुलाज़िमनि खे रिलीफ फराहम थियो आहे। खुली कचहरीअ में डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर गुलाम रसूल मक्सी, एडिशनल अकाउंट ऑफिसर हसन जान चंगेदी, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर असदुल्ला डाहिरी, डायरेक्टर इंफॉर्मेशन गुलाम अब्बास गोराओ, असिस्टेंट डायरेक्टर एंटी करप्शन असद अली कोराई समेत समूरनि लाॻापियल खातनि जे अमलदारनि शिरकत कई, जॾहिं त सहाफ़ियुनि ऐं सरकारी मुलाज़िमनि पिणु वॾे अंग में शिरकत कई।